जया त हरकतूं कंदो गांडियूं किनियूं किनियूं पोइ तंहिं करे मां हिते आई आहियां। मूंखे ड्रिज पियो थिए तंहिं करे मां न ॾींदमि इहा। छा जो ड्रिज पियो थिए बाबा? मां चयमि पापा कुटाइला मूंखे राति मूंखां पापा पुछो छा थियो आहे तंहिं करे मां ॿुधायोमांसि। वालेकुम नालो अस्सलाम। छा आहे बाबा तव्हांजो? सुहाना। सुहाना, तुंहिंजी उमिरि घणी आहे? 7 साल। 7 साल। काय में पढ़ंदी आहीं? 2 में। कहिड़े स्कूल में पढ़ंदी आहीं? गजरावा सिंधी स्कूल। तूं छो आई टाइम यूज़ जे अॻियां? तूं छा थी ॼाणणु चाहीं? तूं छा थी ॿुधाइणु चाहीं? छा तोसां मसइलो थियो आहे? साईं मूंखे सरकार मूंखे ॾींदो 2 महीननि। केरु? साईं निसार। उहो छा आहे हुते? पोइ जया त हरकतूं कंदो गांडियूं किनियूं किनियूं पोइ तंहिं करे मां हिते आई आहियां। शुरू खां कंदो रहियो 2 महीननि खां वठी मूं कंदो रहियो। नालो छा आहे हुनजो? साईं निसार। उहो छा थिए तुंहिंजो? मुंहिंजो कुझु न थिए, मुंहिंजो साईं थिए। स्कूल में पढ़ंदी आहीं? हा। टीचर आहे स्कूल में? हा हा। कहिड़ो क्लास पढ़ाईंदो आहे साईं? साईं 2 क्लास पढ़ाईंदो आहे। तूं कंहिं क्लास में? मां बि 2 में आहियां। 2 महीननि खां वठी हरकतूं कंदो आहे। हर जॻह मूंखे हथु लाहींदो आहे, ॾींदो आहे मूंखे। मूंखे सही करे मां न वेंदी आहियांसि त पोइ मूंखे ॿाहिरि खां छिके वठी ईंदो आहे, पाण ॾे वठी ईंदो आहे। उते ॿिया ॿार कोन हूंदा आहिनि? ॿिया ॿार हूंदा आहिनि पर उन्हनि खे चवंदो आहे तव्हां सबक़ु लिखो पंहिंजो। ॿिया ॿार पंहिंजे सबक़ में लॻा पिया हूंदा आहिनि। मूंखे ड्रिज पियो थिए तंहिं करे मां न ॾींदमि इहा। छा जो ड्रिज पियो थिए बाबा? मां चयमि पापा कुटाइला मूंखे राति मूंखां पापा पुछो छा थियो आहे तंहिं करे मां ॿुधायोमांसि। मां हिते आयो आहियां इन जे करे त मुंहिंजी नंढड़ी सां कुझु टाइम खां तक़रीबन मुंहिंजी नंढड़ी जो नालो आहे सुहाना। तक़रीबन 7 या 7.5 साल अथसि। मुजाहिद कॉलोनी। इहो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गजरावा सिंधी में, उन असांजे पाड़े में ई स्कूल आहे। उहो मसइलो इहो आहे त कुझु टाइम अॻु में, जीअं मिसाल 15-20 ॾींहं अॻु में नंढड़ी पंहिंजी अम्मा खे चयो त मां स्कूल न वेंदमि। त हिनजी अम्मा हिन खे चयो त बाबा स्कूल छो न वेंदे, तूं स्कूल वञ। हिन न ॿुधायो। हीअ ॿुधाया त मूंखां हीउ मसइलो थिए थो त पोइ उन टाइम शायदि असां एक्शन खणूं आहे। पर उन खां पोइ वरी ड्रिज रब में स्कूल वेंदी रही ईंदी रही। कल्ह जीअं स्कूल जी छुटी थी 1 बजे घर अची सुम्ही रही कलाक ॾेढ खां पोइ उथी उथण सां ई न रोइणु शुरू कयो। जीअं रोइणु शुरू कयो, बाबा छो थी रोई? त ॿुधाए न पई। अड़े बाबा ॿुधा छो थी रोई, ॿुधा को धकु लॻो अथई या छा रोई छो थी या कंहिं मारियो अथई? चए न मूंखे ॿांह में सूरु आहे। हा ठीकु आहे, तोखे ॿांह में सूरु आहे त भला तोखे दवा ववा वठी था ॾियूं ॿांह जे सूर जी। पोइ ईअं कंदे बाद हिनजी अम्मा हिन खां पुछियो त ॿांह में सूरु तोखे छो पियो आहे? चए मूंखे साईं छिकियो आहे। साईं छिकियो आहे त पोइ हिनजी अम्मा जेको आहे सॼी डिटेल सां हिन खां हाल वरिती। पोइ हुन पाण पंहिंजी माउ खे ॿुधायो त जेको आहे सो मूंसां साईं 2 महीननि खां वठी मूंखे छिके पंहिंजे कच्छ में विहारे ऐं चुमियूं ॾींदो। चुमियूं ॾियण खां पोइ वरी जेको आहे सो हथ जे हिसाब सां ग़लति जाइ ते हथु रखी ऐं जेको आहे मूंसां ग़लति हरकत कंदो हो। उन खां पोइ जीअं मूंखे हिनजी अम्मा ॿुधायो राति, मां पाण हिन खां पुछा कयो, मूंखे बि इहा ई ॻाल्हि कई। पोइ मां सुबुह जीअं अॼु सुबुह फ़ौरन मां मैडम दुर्ताबेश ॾे वियुसि। मैडम दुर्ताबेश बिल्कुलु VIP तरीक़े सां ज़बरदस्त तरीक़े सां तावन कयो नंढड़ी खां सॼो ASP जेको आहे नवाबशाह। फ़ौरन नंढड़ी खां जेको आहे सो सॼो बयानु वरितसि। बयानु वठी देरि ई न कयसि जेको आहे सो BCN थाणे ते कॉल कयसि। असांखे मैडम चयो तव्हां जल्दी वञी जेको आहे सो BCN थाणे ते वञो। असां थाणे ते वियासीं। थाणे वारनि बि बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां असां कापरेट करे फ़ौरन उनजे ख़िलाफ़ु निसार जे ख़िलाफ़ु साईं जेको आहे हिन जो उनजे ख़िलाफ़ु NC कटे ऐं हुनखे गिरफ़्तार करण लाइ निकिता हुआ। पोइ वधीक गिरफ़्तार थियो आहे या न थियो आहे इहा असांखे ख़बर न आहे। असां वरी वापसी प्रेस क्लब ते आया आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त इन साईं खे जेको आहे सो इहो हिन जो साईं आहे, हैवान आहे साईं जे रूप में, इनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वई हुजे ताकी अॼु हिन सां कयो त सुभाणे के ॿिए नंढड़ी सां, के ॿिए ॿार सां, के ॿिए माउ पीउ जे औलाद सां ईअं न करे। हिन टाइम साईं न पुछो असां सां छा थो गुज़रे। असांजे उहो दिलि खे ख़बर आहे जेको बर्दाश्त करे असां ॻाल्हायूं पिया हिते। बसि मां चवां थो ॿिए कंहिं ॿार सां को वॾो वाक़ियो न थिए। हीअ त चलो ठीकु आहे को नंढिड़ो वाक़ियो आहे या छा, पर असांजे लाइ त तमामु घणो वाक़ियो आहे। पर अॻिते हली को हैवान जेको आहे न के ग़लति कम में या के ॿिए ॿार खे में अहिड़ो को क़दम न खणे, इन खे सख़्त में सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ॿियो को मुंहिंजो मुतालबो न आहे, इनखे सिर्फ़ु सज़ा ॾिनी वञे।